अस्सलामुअलैकुम दोस्तों, चाला उम्मीद तो सब दोस्त खैरियत सां हूंदा। दोस्तों ईंदड़ सिस्टम बाबति तव्हांखे कुछ अपडेट ॾियां। दोस्तों फ़िलहाल सिंध भर में 15-14 अगस्त ताईं मौसम साफ़ रहंदो ऐं लोकल ककर किथे किथे ठही सघनि था। चंद इलाइक़नि में बरसाति थी सघे थो। हिकु ताक़तवर सिस्टम मानसून सिस्टम अगस्त जे 14-15 अगस्त जे दौरान पंजाब में दाख़िल थींदो। जा कुछ असरात उत्तर सिंध ऐं ओलह सिंध ताईं अची सघनि था। विचोली सिंध जे चंद इलाइक़नि में बरसाति थी सघे थो ऐं उहो सिस्टम 15 खां 18 अगस्त जे दौरान पंजाब में दाख़िल थींदो ऐं जंहिंजे असरात सबबि उत्तर सिंध ओलह सिंध ऐं विचोली सिंध जे चंद इलाइक़नि में बरसाति जा इम्कान मौजूदु आहिनि। ऐं इहो सिस्टम ख़ासि को ताक़तवर न आहे, उहो हिकु कमज़ोर सिस्टम आहे जंहिंसां उत्तर ओलह विचोली सिंध में किथे किथे बरसाति वसी सघे थो। की सखल लाणकाना डिवीज़न में किथे किथे तेज़ बरसाति बि वसी सघे थो। सिस्टम 15 खां 18 अगस्त जे दौरान पोइ ख़तमु थी वेंदो सिंध मां ऐं पोइ वरी वक़्फ़ो आहे। पोइ हिकु ताक़तवर सिस्टम थी सघे थो अगस्त जे आख़िरी 10 ॾींहंनि में। हुनजो फ़िलहाल कंफर्म न आहे। वधीक इंशाल्लाह वक़्तु अचण ते तव्हांखे अपडेट ॾींदा रहंदासीं इंशाल्लाह।